अजी बिल्कुल हिन वक्त मौजूद आहियां हैदराबाद जी सिविल हॉस्पिटल में, जिते तव्हांखे ॿुधाया त 9 वरियनि जी इकरा दी जुमन थेबो ज़ेर इलाज आहे। तव्हांखे ॿुधायां थी इहो जुमन थेबो जी जेकी न्याणी आहे उन सां गुज़िरियल ॾींहुं जेको आहे पॿन थाणे जी हद में जेको आहे हिकिड़ो अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो, जंहिंमें मुबैना तौर ते ॿुधायो वञे पियो त उन सां जेकी आहे ज़्यादती थी आहे। हिन वक़्तु आउं मौजूदु आहियां हैदराबाद सिविल हॉस्पिटल में, जिते उनजो वालिद साहब मूंसां गॾु मौजूदु आहे। असीं उनखां मालूम कंदासीं वाक़ियो कीअं पेश आयो, कॾहिं पेश आयो ऐं हिन वक़्त ताणी हुकूमत आहे जेकी उहो कहिड़ा संजीदा उपा वरिता आहिनि। जी तव्हां ॿुधाइजो त हीउ वाक़ियो कॾहिं पेश आयो ऐं छा थियो अहिड़ो जेको अॼु उहा न्याणी जेकी आहे हॉस्पिटल में अची एडमिट थी आहे। मुंहिंजी नियाणी तक़रीबन जुमेवार ॾींहुं 4 बजे टाइम ते असां ॻोठु दुकानु आहे पाड़े जो, उन असां मोकिली नियाणी खे पोइ सामान वठण जे लाइ, त हुनखे देरि थी वई। असां हुते ॻोल्हा जे लाइ वियासीं त हिननि जेका आहे उतां ॿाहिरि निकिती आहे रोईंदे गेट वञा, त असां ॾिठो त हुनजे रत पे टंगनि मां आयो, हुन सां ज़्यादती थियल हुई। पोइ असां ओॾीमहिल हुनखे खयों आहे, चाहियूं असां इस्पताल ते हुननि जो लेटर खणाए अचो। लेटर वठी असां थाणे खां ऐं इस्पताल ते हुते असां नियाणी खे छॾियो आहे ऐं उन खां पोइ असां FIR कटी आहे। जवाबदार बि ॿधो आहे। जवाबदार केरु आहे ॿुधायो वञे पियो? उहो हिकु स्कूल टीचर बि आहे। उहो स्कूल जो टीचर आहे, प्राइमरी टीचर आहे ऐं सलेमान थेबो हुनजो नालो आहे। इहो बि थेबे जो पुटु आहे। छा उहो बि तव्हांजे इलाइक़े जो ई आहे? उहो असांजे पाड़े जो ई आहे। घटी में असांजे ॿाहिरि निकिरूं था उते ई घर आहे, हुनजे पाड़े में ई आहे। इन खां अॻु काई अहिड़ियूं शिकायतूं हुयूं उन जूं जेके जंहिंमें माना खे अहिड़ो संजीदा जेको आहे उहो उपा न वरितो हुजे उन जे ख़िलाफ़ु? अहिड़ो को ज़ाहिर असां कोन ॿुधो आहे पहिरीं। अहिड़ो को इशू को बि पहिरीं थियल कोन्हे को। माण्हू ग़लति बयानी करे बाक़ी इहो आहे असां थियो आहे ज़ाती। इन जी महिरबानी करे असांखे इंसाफ़ ॾियारियो वञे। आला अमलदारनि खां असां इंसाफ़ घुरूं था। नंढड़ी जी तबियत कीअं आहे हाणे? नंढड़ी हाणे शुक्र आहे हुन लाइ अॼु कुझु सही आहे, बाक़ी 2 ॾींहं पहिरियां त तमामु हालत तंग हुई, तड़पी रही हुई। अॼु अलाह जी महिरबानी सां हिन वक़्तु कुझु सही आहे। डॉक्टर छा था चवनि? डॉक्टरनि सां अञा मुंहिंजो राब्तो कोन पिया, फ़िलहालु कुझु ॿुधाइनि कोन पिया। जी बिल्कुलु, तव्हां हिन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हीउ जेको आहे मुबैना तौरु अफ़सोसनाक वाक़ियो आहे उहो तव्हां ॿुधायो पॿन थाणे जी हद में आयो पेश आयो हो, जिते 9 सालनि जी जेकी न्याणी आहे इकरा, उन सां जेको आहे जेको लॼालट कई वई हुई ऐं उहो हिकिड़ो जेको मसइलो आहे उहो सोशल मीडिया ते जेको आहे उहो हिकिड़ी बाहि वांगुरु पखेड़िजी वियो, जंहिं खां पोइ पुलिस हरकत में आई ऐं उन खां पोइ उनखे जेको जवाबदार आहे उनखे गिरफ़्तार कयो वियो। हिन वक़्तु ताणी जेकी आहे करंट सिचुएशन इहा आहे त उहा न्याणी जेकी आहे उहा हिन अस्पताल में मौजूदु आहे, ज़ेर इलाज आहे। वारिसनि पारां इहो ॿुधायो पियो वञे त हींअर बहितर आहे ऐं हू इन्हनि जेकी कार्रवाई मुतमिन बि आहिनि। लेकिन ॾिसणो इहो आहे त छा उन जवाबदार ख़िलाफ़ु असराइती कार्रवाई थी सघंदी या न, इन जो जेको इंतज़ारु आहे उहो यकीनन पॿन थाणे जी आवाम, हैदराबाद शहर जेको ग़म गुस्से में हींअर वरितल आहे उहो इन ख़िलाफ़ु जेको आहे सख़्तु कार्रवाई जो मुतालबो करे पई ऐं उन्हनि ख़िलाफ़ु जेको असराइती कार्रवाइनि जो बि मुतालबो करे रही आहे। जी।